आस्क मुफ्ती मुजीब रहमान। साईं, अगर कंहिं शख़्स नमाज़ जी हालत में सलाम जो जवाबु ॾिनो त उन जो ई नमाज़ थींदी या न थींदी? अच्छा, इहा ॻाल्हि जेको ज़हन में रहणु खपे त कोई बि बंदे जेकॾहिं नमाज़ जी हालत में सलाम जो जवाबु ॾिनो त उन सां जेकी आहे नमाज़ जेकी आहे बातिल थी वेंदी आहे। कोई बंदा ॾिसो, असां वटि काफ़ी बंदा आदी आहिनि न, ॿार आहिनि, जीअं ईंदा आहिनि न त वॾे आवाज़ में चवंदा अस्सलामु वालेकुम, ऐं तव्हां नमाज़ में बीठा आहियो, क़िरात में वेठा आहियो, सजदे में वेठा आहियो, ऐं तव्हां उते ई चओ वालेकुम सलाम, त इन में सर नमाज़ जेकी आहे फासी थींदी। कहिड़े एतबार सां थींदी त कलाम करण सां नमाज़ में कलाम करण सां नमाज़ जेकी आहे फासी थींदी आहे। ऐं सलाम बि हिकिड़े क़िस्म जो कलाम आहे। सलाम छा आहे? सलाम बि हिकिड़े क़िस्म जो कलाम आहे। यानी तव्हां नमाज़ खां हटी करे पोइ हिनखे जवाबु था ॾियो त वालेकुम सलाम, त सर वालेकुम सलाम चवण सां नमाज़ तव्हांजी वई। पोइ उहा फ़र्ज़ु हुई त फ़र्ज़ु बि वई, सुनत हुई त सुनत बि वई, नफ़िल हुयो त नफ़िल बि वियो। पोइ अहिड़ी तरह उहो सलाम जेकॾहिं ज़बान सां हुजे त तबी जेकी नमाज़ फासी थींदी। पर जेकॾहिं उहो सलाम ज़बान जो न हुजे बल्कि हथ जो हुजे, हथ जो सलाम, तव्हांजो त साईं हथ जो सलाम केरु कंदो नमाज़ में? कोई एतिरो माण्हू जो अकुलु घटि आहे भला अस्सलाम वालेकुम हथ सां कंदो? माण्हू कंदा आहिनि बाज़ औक़ात, माण्हुनि खां थी सघे थो इहो मां अॻु में ई तव्हांखे ॿुधायुमि त मां कंहिं मस्जिद में नमाज़ पढ़ी मेरे खां 12-13 साल पहिरियां, त उते हिकिड़ो ज़ईफ़ जेको नमाज़ पढ़े पियो वेही करे, त उहो विरांडे में नमाज़ पढ़े पियो ऐं मां हिते बि नमाज़ पढ़ां, हुयो मुंहिंजो सुञातल चङी तरह, ज़ईफ़ हुयो, ईअं सम्झो रिश्तेदार हुयो। त पोइ मां चयुमि यार हिन नमाज़ हिते कीअं आयो असांजो माइटु, त उहो वेही करे नमाज़ पढ़े पियो। त मां उनजी कंडीशन जॾहिं ॾिठमि न कंडीशन, त मां सम्झुमि त हीअ नमाज़ में आहे या नमाज़ में न आहे। छो त ज़ईफ़ माण्हू कॾहिं कॾहिं नमाज़ सफ़ा हीअं हथ रखे करे या हीअं हथ रखे करे पढ़ंदा आहिनि न, त ख़बर पोइ न पवंदी आहे। त पोइ मां चयुमि यार हाणे जेकॾहिं नमाज़ में न आहे त पोइ माइट सलाम त कयांसि न, ईअं सुभाणे तानो ॾेदार तूं मस्जिद में मूंखे सलाम बि न कयो आहे। त पोइ हालांकि हुयो हो नमाज़ में, पर मूंखे मालूम न पियो त जेको नमाज़ में आहे। त पोइ मां परे खां हीअं कयोमांसि अस्सलामु वालेकुम, ईअं जीअं कयोमांसि न, पोइ धकड़े में हथ मथे करे वालेकुम सलाम, ईअं करे वरी पोइ हिनखे नमाज़ का यादि अची वई, नमाज़ में वेठो। त इन सूरत में मुंहिंजी नमाज़ जेकी इहा फासी थी वई। कोई बंदो चए साईं तव्हां छो सलाम कयो? त मूंखे ख़बर न हुई, मूंखे इहा ख़बर न हुई त इहो बंदो नमाज़ में आहे। मां चयुमि आहे ॻोठ जो माइट आहे ऐं वेठो आहे, सुभाणे ईअं तानो ॾिए त मूंखे हिन बंदे सलाम न कयो आहे। त नमाज़ में हथ सां सलाम करणु या ज़बान सां सलाम जो जवाबु ॾियणु, इन ॿिन्हिनि सूरतुनि में सर जेकी नमाज़ फासिद थी वेंदी आहे। साईं, अगरि नमाज़ में औरत जा वार खुलियल हुजनि त छा उन जी नमाज़ थी वेंदी या न, या नमाज़ जे दौरान खुली पवनि? अच्छा, इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त जेकॾहिं का बि औरत वारनि खे वेड़े करे ऐं वारनि खे लिकाए करे नमाज़ न आहे पढ़ी त उन औरत जी उहा नमाज़ बातिल आहे। उन औरत जी उहा नमाज़ बातिल आहे। नमाज़ जी हालत में कंहिं बि औरत वारनि खे लिकायो न, बल्कि वार खुलियल अथसि, वारनि जो जेकॾहिं अगरि चोथों हिसो बि खुलियल आहे न, चोथों हिसो, पोइ चाहे उहो पेशानी खां या इन सॼी पेशानी खां या खॿी पेशानी खां या अहिड़ी तरह पासे खां बि ॿार ज़ार था थियनि, त इन औरत जी इहा नमाज़ जेकी आहे उहा बातिल थींदी। ओ हज़रत बुज़ुर्ग, अब हिनखे चुप करे विहारियोसि साईं, हिनखे चुप करे विहारियोसि। त हिन औरत जी इहा नमाज़ जेकी आहे उहा बातिल थींदी। नमाज़ इहा बातिल थींदी या चइनि इमामनि जे नज़दीक बातिल थींदी। ईअं न आहे त कोई इमाम अबू हनीफ़ा जे नज़दीक बातिल थींदी या इमाम मालिक जे नज़दीक बातिल थींदी या अहिड़ी तरह इमाम अहमद बिन हंबल जे नज़दीक जेको बातिल थींदी, बल्कि 4 जेके मसलक जे इमाम आहिनि, इन्हनि चइनि वटि इन औरत जी जेकी नमाज़ बातिल थींदी। दुबारा मोटाई, हाणे इन मां औरतूं सम्झण जी कोशिशि कनि। जेकी औरत नमाज़ जी हालत में वार खोले थी सर, त नमाज़ नथी थिए, त नमाज़ इबादत आहे, कमरे में अंदरि थी पढ़े, पर जेकॾहिं वार खोलियल नमाज़ बातिल थी वञे चइनि इमामनि जे नज़दीक। ऐं इहा औरत जेकॾहिं वार खोले करे मासा ते ॾाढो बीहे, हा साईं, सोट जे ॾाढो बीहे, ऐं प्रोग्राम थियो आहे, नौजवान ईअं सम्झो छोकिरा बीठा आहिनि, उन्हनि जा ॾाढो डांस करे ऐं मथे ते कंहिं क़िस्म जो कोई बि रहो न आहे, सवाबु मिलंदो, सवाबु मिलंदो। जेकी नमाज़ नथी थिए, औरत कमरे में अंदरि बीठी हुजे ऐं मथियो जेकॾहिं खुलियल आहे, नमाज़ पढ़े थी, इस्लाम ॿुधाए थो नमाज़ बातिल आहे, नमाज़ बातिल आहे।
त मुस्लमान जूं औरतूं थोरी सम्झ कनि। उहे औरतूं जेके सॼो ॾींहुं पंहिंजे घरनि जे अंदरि जंहिंमें मासाद बि अचनि था, सोट बि अचनि था, जेकॾहिं मुड़ुसु अकेलो आहे त कंहिं केस में कोई टेंशन न आहे, पोइ औरत रहो लाहे त लाहे सघे थी, छाजे करे मुड़ुसु जे ॾाढो कंहिं केस में कोई बि टेंशन न आहे। मुड़ुसु हिन जे जिस्म जो मालिक आहे, त मुड़ुसु अकेलो आहे घर में ऐं घर में ॿियो कोई ईंदो बि न आहे, औरत जो जेकॾहिं मथो उगाड़ो आहे त सर गुनाहगार औरत हिते न थींदी। पर जेकॾहिं सोट बि आहिनि, मासाद बि आहिनि, भाइर बि आहिनि, पीउ बि आहे, तमामु हिकिड़ो वॾो वसी घर आहे, उन जे अंदरि औरत जेकॾहिं रहो लाहे करे ऐं घुमंदी फिरंदी वठे, इहा मलून औरत आहे। इन औरत जे मथां ख़ुदा जी लानत थींदी ऐं इन औरत जे मथां ख़ुदा जो कहर ईंदो। त औरतूं इन हदीस खे ऐं इन इस्लाम जे ॻाल्हियुनि खे आॾो रखे करे पंहिंजी ज़िंदगी बसर कनि। साईं जमायत सां नमाज़ में जेकॾहिं ग़ैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालिन खां बाद में आमीन आस्ते चवणु खपे या तेज़ चवणु खपे? अच्छा, आस्ते या तेज़ हे पढ़ंदो आहे इमाम, ग़ैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालिन, इन खां बाद में के बंदा चवंदा आहिनि आमीन, के तेज़ी में चवंदा आहिनि, साईं चवंदा आहिनि न चवंदा आहिनि, ऐं के वरी चवंदा आहिनि आमीन आस्ते आमीन। इहे ॿई तरीक़ा जाइज़ आहिनि। इहे ॿई तरीक़ा छा आहिनि? कोई बंदो जेकॾहिं स्पीड में चए थो उहो बि जाइज़ आहे, उनखे नाजाइज़ न चओ, ऐं जेकॾहिं कोई आस्ते चवे थो उहो बि जाइज़ आहे। इख़्तिलाफ़ छा में आहे? सिर्फ़ु 4 इमाम आहिनि, इमाम अबू हनीफ़ा ऐं इमाम मालिक जे नज़दीक सूरत फ़ातिह जे ख़तमु थियण ते आमीन आस्ते चयो वेंदो, उन वटि दलील आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ सूरत फ़ातिह खे ख़तमु करण खां पोइ आमीन चयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आवाज़ु पस्त हुयो, पस्त मां मुराद यानी इंतिहाई घटि हुयो। हे इमाम मालिक ऐं इमाम अबू हनीफ़ा जो दलील आहे। ऐं अहिड़ी तरह इमाम शाफ़ी, इमाम अहमद बिन हंबल जो दलील आहे। उहो चवनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरत फ़ातिह खां बाद में आमीन खे छिकियो आहे, यानी स्पीड में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आवाज़ सां आमीन चयो आहे। त उन में हनफ़ी यानी दलील ॾियनि था त इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको छिकियो आहे न, इहो सिर्फ़ु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या खे छिकियो आहे बसि। हाणे पूरी कंट्री, पूरी दुनिया जे अंदरि कोई बि मुस्लमान अगरि जेकॾहिं इमाम नमाज़ पढ़ंदो पोयां जेकॾहिं कोई तेज़ आमीन चवे थो, कोई जमायत हिन खे न चवे तूं नाजाइज़ कमु थो करे, छाजे करे? इहो हदीस मां साबित आहे। सर सिर्फ़ु मसलक जे अंदरि इख़्तिलाफ़ इहो आहे त हुननि वटि अफ़ज़ल हो आहे तेज़ चवणु ऐं असां वटि अफ़ज़ल आहे आस्ते चवणु। बाक़ी इहे ॿई तरीक़ा जाइज़ आहिनि, कंहिं क़िस्म जो कोई बि बंदा टेंशन वठण जी कोशिशि न कनि। बिल्कुलु माण्हुनि जी ईअं सम्झो इहा जहालत आहे त मलकल मौत खां नालो विसरियो, फिलाणे बंदे खे जेको आहे मारे छॾी, त मलकल मौत खां कंहिं क़िस्म जो कोई बि विसर न थींदी। मलकल मौत अलाह जे अमुर सां ईंदो आहे, ऐं जेको फ़रिश्तो अलाह जे अमुर सां अचे न त सर उन खां ग़लती सादिर न थींदी। इंसान खां ग़लती थी सघे थी, फ़रिश्ते खां ग़लती कंहिं क़िस्म जो कोई बि न थींदी। छाजे करे? उहो फ़रिश्तो ॾिसो त नाइब कंहिंजो थी अचे, उहो नाइब अलाह रब्बुल इज़्ज़त जो थी थो अचे। त हे जेकी बि ॻाल्हि आहे इहा सभु हवाला हिकिड़े क़िस्म जो ऐं जहालत ते इहा ॻाल्हि मबनी आहे। त ॾिसो इल्मु जीअं जो ईंदो वेंदो न, इल्मु जो उन ज़माने जे अंदरि एतिरा आलिम खणी न हुया। हाणे अल्हम्दुलिल्लाह हर हिकु जॻह ते बंदा आलिम था मिलनि। उन ज़माने जे अंदरि हाफ़िज़ ई मुश्किल मिले पियो, त पोइ कंहिं बि बंदे इहा ॻाल्हि सटे छॾी त इहा असांजी ॻाल्हि इहा इलाइक़े जे अंदरि मशहूरु थी वई। त इहा ॻाल्हि बेबुनियाद ते ऐं हिकिड़े क़िस्म जो बकवास आहे। साईं अगरि नमाज़ी रकायतुनि में शक थी वञे त पोइ छा कजे? मूंसां अक्सर उहो मामिलो पेश थींदो आहे। नमाज़ में कंहिं बि रकायत में अगरि शक थी वञे, उन जूं 2 सूरतूं आहिनि। शक तव्हांखे कॾहिं पियो आहे? ज़िंदगी में पहिरियों दफ़ो पियो आहे? जेकॾहिं नमाज़ में शक ज़िंदगी में पहिरियों दफ़ो पियो आहे त नमाज़ खे छॾे ॾियो, उनखे नमाज़ दुबारा पढ़ो। सही ॻाल्हि सम्झ में आई? नमाज़ में जेकॾहिं शक अची वियो कहिड़ी बेस ते त मुंहिंजी 3 रकायत अलाए 4 रकायत आहे, पोइ ॾिसो इहो शक रोज़ु रोज़ु पवंदो आहे। जेकॾहिं अगरि रोज़ु रोज़ु नाहे पवंदो, ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो पियो आहे त पोइ नमाज़ खे मोटायो। जेकॾहिं रोज़ाना पेश थींदो आहे, पोइ ग़ालिब गुमान कयो। ग़ालिब गुमान कीअं? त शक छा में आहे? 3 रकायत में 3 रकायत अलाए आहे अलाए न आहे, 3 रकायत आहे अलाए न आहे, त तव्हांजो गुमान किथे थो वञे? हाणे जेकॾहिं गुमान अगरि 3 ते वञे थो त पोइ तव्हांजी 3 रकायत आहे। अगरि जेकॾहिं गुमान 3 ते नथो बीहे यानी अञा मथे थो बीहे त तव्हांजी उहा ई रकायत आहे। ऐं जेकॾहिं अगरि गुमान नथो बीहे त पोइ हाणे छा करे बंदो? पोइ हेठि रकायतुनि जी तरफ़ अचे। उनजो मिसाल मां ईअं ॾियां, कंहिं बंदे खे शक पइजी वियो 3 रकायत जे अंदरि त 3 रकायत अलाए आहे अलाए न आहे। सही ॻाल्हि सम्झ में आई? शक पइजी वियो 3 रकायत जे अंदरि त हाणे छा करे? ऐं गुमान बि नथो वञे त पोइ 2 रकायतूं कन्फर्म आहिनि न आहिनि?
इहा त ॻाल्हि बंदे खे ज़हन में बीहंदी न, यार टी में शक आहे त ॿ त मुंहिंजूं पोयूं कंप्लीट आहिनि, ॿ त मां यकीन तौर ते पढ़ियूं आहिनि न, त पोइ बसि अल्हम्दुलिल्लाह 2 कंप्लीट आहिनि, हाणे टी जेको आहे शुरू कयो। इहो तॾहिं जॾहिं तव्हांखे बार बार नमाज़ जे अंदरि भुल थिए थी, पहिरियों गुमान कंदो, गुमान नथो बीहे, पोइ अची करे हेठियूं रकातुनि ते ईंदव त अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी रकात मां पक पढ़ी आहे, 2 रकातूं त मां पक पढ़ियूं आहिनि, सिर्फ़ु टी में मूंखे शक आहे। हाणे टी जेकी आहे नई स्टार्ट कयो, उहा टी पढ़ी करे चोथियूं उन सां गॾु मिलाए करे पोइ सजदा सहव कंदव, सजदा सहव करे नमाज़ खे जेको आहे मुकमल कंदव। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।